रात जे तकरीबन 4 बजे दारे जे टाइम कुकर हरामी भी पराई गाॾियुनि ते आराम करे रहिया हुआ। मुंहिंजो अलार्म वॼंदो आहे, मूंखे मशीन असाइन थींदो आहे। सुबुह जो सलाम ठोके करे असीं निकिरी पवंदा आहियूं हिकिड़े नए सफ़र ते, जंहिंमें कुझु साथी एजेंट बि असां सां गॾु हूंदा आहिनि। दोस्तो साथी एजेंट असांजो इन करे परेशान हूंदो आहे छो जो हिनजी निंड पूरी न थींदी। कुझु दोस्त मुंहं ते पाणी हणी पंहिंजो पाण खे होश में आणण जी कोशिशि कंदा पिया, पर ॿिए एजेंट जो मुसलसल मोह लिकाइण ते असांखे शक थियण लॻो पियो। कुझु एजेंट्स असांजा फुल किट में मौजूदु हो, जेका वर्दी अक्सर वॾनि मशीन ते पाई वेंदी आहे। दोस्तो ही सफ़ेद नज़र ईंदड़ ब्लेड प्रूफ जैकेट आहे, जंहिंमां गोली आर पार न थींदी। अल्लाह जा मोमिनो थोरो रोज़ो रखो। इन दोस्त जी आवाज ॿुधी करे निंड खे AK-47 जूं गोलियूं लॻी वयूं हुयूं। कुझु एजेंट्स त पंहिंजो मश्कूं करण स्टार्ट करे छॾियूं हुयूं, जेके मश्कूं थोड़ी नाज़ेबा लॻी रहियूं हुयूं। लास्ट में माज़ूर इशारनि सां एजेंट हार मञी वठंदो आहे ऐं पोइ ॿियो एजेंट उनखे छॾे ॾींदो आहे। खैर पोइ असां निकिरी पवंदा आहियूं पंहिंजे मिशन तां, जेको हूंदो आहे शहरी में छोला खाइण, उहो बि पराठनि सां। कराची जी गलियुनि खे लताड़ींदे असां निकिरी पवंदा आहियूं होटल लाइ, जिते कसीर तादाद में असां आवाम खे ॾिसंदा आहियूं। दोस्तो ही कतार का बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे पैसनि जी न, बल्कि पराठनि जी आहे। थोड़ी देर में असीं इंतजार करे रहिया हूंदा आहियूं त भेरो अचे असांखां ऑर्डर वठे। मूंखे यादि ईंदो आहे त मूं पंहिंजो पाण खे व्लॉग में त आणियो ई न आहे। पोइ पंहिंजी मासूम शक्ल खणी करे शकील सां गॾु केरु संजीदगी वारी गुफ्तगू कंदो आहे। दोस्तो शकील बि तव्हांखे हिकिड़ी रिक्वेस्ट कंदो आहे। लाइक पे क्लिक कयो। दोस्तों जी महिरबानी थी, असां सिंधी में व्लॉगिंग करे रहिया आहियूं, सिर्फ़ु भावना लाइ करे रहिया आहियूं। असां पंहिंजे दोस्तो शकील जी अहिड़ी ॻाल्हि करण खां पोइ मुंहिंजे अखियुनि में लुड़क अची वेंदा आहिनि। खैर पोइ लुड़कनि खे साइड ते रखी करे मोहम्मद यूसुफ खे असां ऑर्डर ॾींदा आहियूं। दोस्तो ॻाढ़ी शर्ट में नज़र ईंदड़ ही एजेंट असांजो दादू जो त न आहे, पर हरकतूं ज़रूर दादू वारियूं करे रहियो आहे। खैर हिन हैंडसम लाले खे आंगूठो ॾेखारे करे असां पराठनि जो इंतज़ार करण लॻंदा आहियूं। दोस्तो ही जेका कहानी आऊं ॿुधाए रहियो हूंदो आहे, उहा हूंदी आहे मुंहिंजे पुराणे मोबाइल जी, जेको दोस्त खे मोबाइल कढी ॾींदे मुंहिंजे मोबाइल जो पैनल जाम शहादत नोश कंदो आहे। मासूम शक्ल खणी करे साथी एजेंट दुख जो इज़हार पिणु कंदो। चंद मिनट्स खां पोइ हैंडसम यूसुफ बि अची असांखे पराठा खणी ॾींदो आहे। दोस्तो इहो वॾो ख़तरनाक मिशन हूंदो आहे, जंहिंमें असां पंहिंजी सिहत ते समझौतो करे पराठा खाईंदा आहियूं। लालो यूसुफ असांखे थोरो करे संदन लाइ ठहियल बोर्ड असांखे फ्री में ॾेई वेंदो आहे, जेको क़ाबिल तहसीन हूंदो आहे। मूंखे इहो फ़ाइदो वठी आउं लाले खे हथ मिलाए करे शुक्रिया अदा कंदो आहियां। हाणे मुश्किल टाइम ईंदो आहे शकील ते। मुश्किल टाइम इन सेंस कि शकील खे हाणे पैसा ॾियणा आहिनि। शकील न फ़क़ति पंहिंजा पैसा भरे रहियो हूंदो आहे, पर ॻोठ खे आयल महिमाननि जा वॾी दिलि सां हुननि जा पैसा बि पाण ॾेई रहियो हूंदो आहे, जेके हुन 10 रुपया गॾु कया हुआ। थुक हणी करे करण स्टार्ट कंदो आहे ऐं पोइ उहे पैसा लाले खे ॾींदो। लालो शकील जी मासूम शक्ल ॾिसी करे पैसा नाहे ॻणींदो ऐं उनखे कोप जी सरांदी में रखी वेंदो आहे। पोइ बि शकील खे पंहिंजो पाण ते एतबार न आहे हूंदो ऐं लाले खे चवंदो तूं दुबारा गणे वठ, छो जो मूंखे पंहिंजो पाण ते एतबार न आहे त तूं मूं ते कीअं एतबार करे सघंदो। शकील जे बार बार चवण खां पोइ लेट नालो वेचारो मजबूर थी करे पैसा ॻणणु स्टार्ट कंदो आहे, पंहिंजी ॿोली में सलोर वलोर अलाए छा छा चई रहियो हूंदो आहे। खैर दोस्तो हाणे तव्हांखां असां वठंदासीं इजाज़त। उमेद आहे तव्हांखे असांजो व्लॉग पसंदि आयो हूंदो ऐं कमेंट करे पंहिंजी क़ीमती राय सां असांखे आगाह कंदा। अल्लाह हाफ़िज़ नासिर।